बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम न्यूज़ टॉक में भलीकार आहियां इरफान महबूब। चइनी सूबाई असेंबलियुनि खां पोइ अॼु क़ौमी असेंबली बि वजूद में अची चुकी आहे। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु थियो, जंहिंमें सॼे मुल्क में नवनि चूंडियल मेंबरनि पंहिंजे जेको आहे सो एमएनएशिप जो हलफ़ खयो आहे ऐं गॾोगॾु सुभाणे जेको आहे सो स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड थींदी, जॾहिं त क़ाइदे ऐवान यानी वज़ीर आज़म जी जेका चूंड आहे उहा आचर ॾियारे करण जो शेड्यूल पधिरो कयो वियो आहे। क़ौमी असेंबली जे इजलास में अॼु पाण ॾिठोसीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका हाणे सुन्नी इत्तेहाद काउंसिल में तब्दील थी चुकी आहे, उनजे मेंबरनि सख़्तु गोड़ कयो, एहतजाज कयो, नारेबाज़ी कई, चोर चोर जा जेको आहे सो नारा हया विया। गॾोगॾु जेके आम चूंडूं थियूं आहिनि उन्हनि में धांधली जा इल्ज़ाम, नारेबाज़ी ऐं ॿियो बि घणियूं शयूं असांखे नज़र आयूं। जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हिकिड़ो रिवायती तरीक़ेकार रहियो आहे उहो अॼु बि असांखे नज़र आयो आहे। मेन शइ जेका आहे, अॼु जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि जेका हाणे सुन्नी इत्तेहाद काउंसिल में तब्दील थी चुकी आहे, बैरिस्टर गौहर ऐं उमर अयूब साहब जॾहिं तक़रीर कई, उन्हनि खे जॾहिं मौक़ो ॾिनो वियो तक़रीर करण जो, त ॿ जेके मेन पॉइंटूं आहिनि या ॿ नुक़्ता आहिनि जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐवान में उथारिया, उन्हनि मां हिकिड़ो इहो हुयो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं न मिलियूं आहिनि ऐं जेसीं ताईं उहे मख़सूस सीटूं नथियूं मिलनि तेसीं ताईं ऐवान अणपूरो आहे। इन जे करे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड तेसीं ताईं न कई वञे। इहो मामिलो जेको आहे सो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु भेरो ॿीहर उथारियो आहे, पर इन नुक़्ते खे हिकिड़े पासे रखंदे स्पीकर अॼु जेको आहे सो सुभाणे डिप्टी स्पीकर ऐं स्पीकर जी चूंड जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। ऐं सेकंड जेको नुक़्तो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो ई अॼु डिस्कस थियो आहे, उहो जेको IMF खे हिननि ख़त लिखियो आहे। इहो मामिलो जेतोणीकि 2-3 ॾींहं पुराणो आहे, पर उन जूं जेके ॻाल्हियूं आहिनि या उन ते जेके ख़दशा आहिनि मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि तरफ़ां, उहे अॼु बि ज़ाहिर कया पिया वञनि। अॼु बि पाकिस्तान पीपल्स पार्टी मीसाक मईशत ऐं मीसाक मफ़ामत वारी जेको हिकिड़ो मामिलो आहे, काफ़ी अरसे खां ॻाल्हियूं इहे थियनि पियूं। हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान पीपल्स पार्टी उनजो वर्जाउ कयो आहे त सभिनी सियासी जमायतुनि में मीसाक मईशत ऐं मीसाक मफ़ामत थियणु खपे। इन समूरी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु सीनियर सहाफ़ी तज़िया निगार सोहेल सांगी साहब मौजूदु आहिनि। वक़्तु ॾियण जी वॾी महिरबानी। अॼु क़ौमी असेंबली जो इजलास थियो, नवनि चूंडियल मेंबरनि पंहिंजे उहिदे जो हलफ़ खयो आहे। सुभाणे स्पीकर डिप्टी स्पीकर जी चूंड थींदी, जॾहिं त परीं यानी आचर ॾियारे ते वज़ीर आज़म जी चूंड थियणी आहे। पाकिस्तान जो जेको मौसम आहे उनजी त ख़राब थियण जी अॻकथी थी चुकी आहे, पर अॼोके इजलास खे ॾिसण खां पोइ तव्हांजो छा तज्ज़ियो आहे त पाकिस्तान जो जेको सियासी मौसम आहे उहो केॾांहुं पियो वञे? जो पाकिस्तान जो सियासी मौसम त हिन खां अॻु ई ख़राब थी चुको हुयो ऐं उन जा कई मंज़र जेके आहिनि पाण ॾिसी चुका आहियूं। इहो जेको हिकिड़ो सिलसिलो हले पियो 2013 वारनि चूंडुनि खां पोइ उहो हलंदो पियो अचे ऐं हीअ बि सॼो मामिलो थियो चूंडुनि खां अॻु में, चूंडुनि खां पोइ बि उहो सॼो थींदो रहे, त इहो को नई ॻाल्हि कोन्हे। बाक़ी इहो आहे त असेंबली जे अंदरि गोड़, असेंबली जे अंदरि गोड़ थींदो आहे, उहो बि को एॾी को इन में का नई ॻाल्हि कोन्हे। हिन खां अॻु में मतिलबु त 90s वारे ज़माने में बि इहो सॼो थींदो रहियो आहे गोड़, उन खां पोइ बि थींदो रहियो आहे गोड़। त अपोज़िशन हूंदी आहे, उहा कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजी जेका पॉइंट हूंदी आहे, जेको मुतालबो हूंदो आहे या पंहिंजी राय हूंदी आहे, उहो असेंबली जे अॻियां बि ऐं हुन खां असेंबली जे ॿाहिरि माण्हुनि में बि रजिस्टर कराइण लाइ मतिलबु एहतियात कंदी रहंदी आहे। उन मुख़्तलिफ़ हू तरीक़ा थींदा आहिनि, नारेबाज़ी थींदी आहे, जेके बि एजेंडा वग़ैरह इहो फाड़ींदा रहंदा आहिनि। इहो हिकिड़ो आहे जंहिंमें को बिने को एॾी का घणी चइजे न उहा का ख़राबी उहा कोन्हे। वॾी ॻाल्हि इहा आहे त इन में जेको बि PTI जा मेंबर चूंडिजी आया आज़ाद हैसियत में, उन्हनि हिकिड़ी पार्टी में शमूलियत कई, छाकाणि जो उन्हनि खे उहो निशान कोन मिलियो हुयो, तंहिंजे करे उहो ख़ुदि उहो बि हिकिड़ो डिबेटेबल आहे त उन्हनि खे निशान ॾियणु सही हो या ग़लति हो, उन ते बिल्कुलु उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। पर हाणे जॾहिं हू हिकिड़े पार्लिमानी सूरत में आया आहिनि त मतिलबु इहो थियो त PTI जे जेके हुया चूंडियल मेंबर या उन्हनि जेका क़यादत आहे, इन्हनि सभिनी इहो फ़ैसिलो कयो त असां हिन सिस्टम जो पार्ट बणिजूं, हिन पार्लियामेंट जो हिसो बणिजूं ऐं पार्लियामेंट में रही करे असां जेको पंहिंजी जिदोजहद करियूं उहा वधीक सही आहे। मुंहिंजो ख़्याल में इहो हिकिड़ो पॉज़िटिव रवैयो आहे त बसि तव्हां इन सॼे सिस्टम जो पार्लियामेंट जो हिसो थी करे ऐं पार्लियामेंट जे अंदरि जेको आहे उन ते तव्हां एहतियात कयो या पंहिंजी ॻाल्हि रखो ऐं उन ॻाल्हि खे अॻिते वधायो, त इहो हिकिड़ो बिल्कुलु जंहिंखे चइबो आहे जमहूरी या पार्लिमानी जेके रूल्स हूंदा आहिनि उन जे सॼे पैरामीटर उहा ॻाल्हि अचे थी। त आउं सम्झां थो हीअ त हिकिड़ी ठीकु ॻाल्हि आहे, उन में को हरूभरू को एॾी का घणी बुराई कोन्हे। बाक़ी उन्हनि जेतिरो उहे एहतियात कंदा रहिया आहिनि, जेतिरी कावड़ आहे
उन जे तौर ते त थोरो उन में सरस थी वियो हूंदो, पर अगेन वॾी ॻाल्हि आहे त पार्लियामेंट जो हिसो आहिनि ऐं इन सिस्टम जे अंदरि हलणु चाहिनि। सही, बिल्कुलु तव्हां सही था चओ। तमामु तर ख़दशनि बावजूदि सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबरनि हलफ़ खयो आहे। माज़ी में पाण ॾिठो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ असेंबलियुनि तां इस्तीफ़ा बि ॾेई चुकी आहे, असेंबलियूं डिज़ोल्व करे चुकी आहे। हिन भेरे हलफ़ खयो अथनि, सुठी ॻाल्हि आहे, पर इन मज़बूत अपोज़िशन जे हूंदे जेका इत्तेहादी हुकूमत ठहण पई वञे, उन जे लाइ केतिरो आसान हूंदो हुकूमत हलाइण ऐं मुल्क खे जेके दरपेश मसइला आहिनि उन्हनि खे बहितरी तरफ़ वठी वञणु। अपोज़िशन मज़बूत बि हूंदी आहे, अपोज़िशन कमज़ोर बि हूंदी आहे, इहे ॿई शयूं हलंदियूं आहिनि। आउं नथो सम्झां त जेकॾहिं इत्तेहाद जेको गॾियल हुकूमत में जेके बि आहिनि पार्टियूं, उन में मुस्लिम लीग नून आहे, पीपुल्स पार्टी आहे ऐं MQM आहे ऐं मुमकिन आहे त हिकु ॿ ॿियूं के नंढियूं वॾियूं धुरियूं शामिल थी वञनि, त असुल ॻाल्हि इहो आहे त उन्हनि जी पाण में केतिरी हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे ऐं केतिरो पाण में ठही हलनि था। पंहिंजे इन जेको बि कोलिशन आहे इन खे हू कीअं बरक़रार रखी सघंदा, उहो सॼो इन ते हले थो। उहो को ज़रूरी कोन्हे त उन करे को अपोज़िशन जेका आहे सा एॾी छिते तरीक़े सां या वॾे तइदाद में आहे, उहो को एॾो घणो फ़र्क़ु कोन पवंदो आहे। छाकाणि जो इन में असुल ॻाल्हि इहा आहे त जेके हिकिड़ी पार्टी जी हुकूमत कोन्हे, हिन में कई धुरियूं आहिनि, उन इत्तेहाद खे कीअं बरक़रार रखिजे, इहो हिकिड़ो ज़रूरु वॾो सुवालु हूंदो। बाक़ी अपोज़िशन जे वॾे हुनजे जो को एॾो को घणो को उहो कोन हूंदो। इत्तेहाद हली सघंदो साईं हुकूमत जो? सच त को उन में कोन थो नज़र अचे, छाकाणि जो इन में जेके बि वॾियूं धुरियूं आहिनि उहे सभु बि इहो चाहिनि थियूं ऐं फ़िलहाल त पीपुल्स पार्टी बि इहो चाहे पई। ऐं पीपुल्स पार्टी जी जॾहिं सदर जेको आहे सो जी नालो आहे प्रपोज़ थियो आहे, आसिफ अली ज़रदारी साहिब जो नालो आयो आहे, त पोइ ख़ुदि पीपुल्स पार्टी, छाकाणि जो सदर हुनजो आहे, त जेकॾहिं डायरेक्टली उनजी वज़ारतूं नथियूं मिलनि तॾहिं बि इन हुकूमत जो इन सिस्टम जो त हिसो आहे न। तंहिंजे करे ख़ुदि पीपुल्स पार्टी जे लाइ बि इहो तमामु ज़रूरी आहे, नून लीग जे लाइ बि इहो तमामु ज़रूरी आहे त इन जो हिकिड़ो पार्ट जे तौर ते हू रहनि, इनखे हलाइनि। हा, जेकॾहिं मिसाल जे तौर ते नून लीग या पीपुल्स पार्टी इन्हनि ॿिन्ही मां को हिकिड़ो इहो तइ थो करे त भई इहो न हलणु खपे, पोइ त न हलंदी। बाक़ी जेके MQM आहे या ॿियूं के धुरियूं आहिनि उन खे त ख़ैर उहो हलाए सघे थो, जेके बि शयूं आहिनि मुतालबा आहिनि या अंडरस्टैंडिंग करे हिकिड़ी हद ताईं उनखे वठी हली सघे थो, उहो को वॾो कोन्हे। मेन जेका ॻाल्हि आहे उहे ॿ जेके मेजर पार्टनर आहिनि इन कोलिशन में, उन्हनि जो आहे त उहे केतिरे क़दुरु इन सॼे मामले खे हलाइणु चाहिनि था। अच्छा साईं, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मौक़ुफ़ रहियो आहे गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां, ऐं अॼु बि पाण ॾिठोसीं क़ौमी असेंबली में हुननि पंहिंजे इन मौक़ुफ़ खे बि हिकु भेरो ॿीहर पॉइंट आउट कयो त खेनि मख़सूस सीटूं न मिलियूं आहिनि ऐं जेसीं ताईं मख़सूस सीटूं खेनि अलाट नथियूं थियनि तेसीं ताईं ऐवान अणपूरो आहे। PTI जो इहो मौक़ुफ़ केतिरो दुरुस्त आहे, केतिरो ग़लति आहे? ॾिसो, मख़सूस सीटुनि वारो मामिलो मुंहिंजो ख़्याल में त इन ते हू उन्हनि जी ॻाल्हि इहा सही आहे। इन खां अॻु में बलूचिस्तान अवामी पार्टी उन खे मख़सूस सीटूं ॾिनियूं वयूं, ऐं भाया थो कोर्ट जे आर्डर ते थियो, त उहो जॾहिं हिकिड़ो प्रेसिडेंट क़ाइमु आहे, मौजूदु आहे ऐं उनखे कोर्ट जो बि उहो आर्डर आहे, त उन सूरत में उनखे हरू भरू जेको आहे सो मख़सूस सीटुनि खां महरूम रखणु, उहो को मूंखे नथो लॻे त कोई चङी ॻाल्हि आहे। बाक़ी ज़ाहिर सियासी मसलतूं हिकिड़ियूं पंहिंजियूं थी सघनि थियूं, उहे हूंदियूं उन्हनि जूं, उन लाइ कोई शइ हूंदी त उहो हिकिड़ी अलॻि शइ आहे। ऐवान मुकमिल आहे न आहे, इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवालु आहे त ऐवान में छा सम्झे त मुकमिल आहे या न आहे, ऐं उहो कहिड़े फिगर खे नामुकमिल चई सघिजे थो। आम तौर ते जेको चयो वेंदो आहे उहो इहो आहे त भई एतिरियूं ऐवान में एतिरा माण्हू मौजूदु हुजनि या ऐवान एतिरनि माण्हुनि ते मुश्तमिल ओॾीमहिल हुजे जेतिरो हिकु जेको बि तव्हां वोट कयो था, मिसाल तौर ते से के तव्हां इहो वज़ीर अज़म जी चूंड करियो था, हाणे पाण असेंबली आहे 336 जी न, त 336 मां जेकॾहिं वज़ीर अज़म खे खपनि था 159 वोट, त तव्हां वटि जेकॾहिं 172-73 वोट आहिनि, त पोइ जेको इहो कानूनी माहिर हुनजी इंटरप्रिटेशन कनि पिया, उहा इहा आहे त जहिड़ो करे ऐवान मुकमिल आहे। छाकाणि जो जेकॾहिं उहे मुकमिल थी वञे हा, जेकॾहिं उहे सीटूं फर्ज़ करे त हुजनि हा, त पोइ उन अक्सरियत खे हू न चेंज करे सघंदा। तंहिंजे करे हू चवंदा आहिनि बसि आहे इहो, भई टेक्निकली स्पीकिंग जेको आहे उहो न आहे ऐं इनखे पॉलिटिकली बि हिकिड़ो करे सघिजे थो त भई असीं वाई थी कोन, तव्हां हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो वग़ैरह वग़ैरह।
उहो हिकिड़ो मामिलो रहे थो। इन ते इहा मतिलबु त पॉइंट स्कोरिंग थींदी रहंदी आहे। अच्छा साईं, हाणे हुकूमत वजूद में अचे पई, जेके आम चूंडूं थियूं उहे बि तकरारी आहिनि, धांधली जा इल्ज़ाम आहिनि, मखसूस सीटूं ऐं ॿिया जेके बि मामला आहिनि इहे पाण ॾिसूं था त कंट्रोवर्शियल रहिया आहिनि। हाणे जेका हुकूमत अचे थी उन्हनि खे इहे तकरार निबेरण लाइ या इहा कंट्रोवर्सी ख़तमु करण जे लाइ कहिड़ा कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि? भई सभ खां पहिरीं त इहा ॻाल्हि आहे त ही असुल में इहा हुकूमत माण्हुनि खे ॾेई छा थी सघे। माण्हुनि जे लाइ जेको वॾे में वॾो मसइलो आहे उहो आहे महांगाई, जी बिल्कुलु, उहो आहे रोज़गार, ठीकु आहे न। बाक़ी तव्हां जेकॾहिं डेवलपमेंट कराए छॾियो, रोड ठाराए छॾियो, उहो तमामु देरि सां माण्हुनि खे सम्झ में ॻाल्हि ईंदी, फ़ाइदो बि ॾींदो। तव्हां छा इन महांगाई खे ख़तमु करे सघो था? बिजली जा अघु आहिनि इन खे, गैस जा अघु आहिनि इन खे, पेट्रोल जा अघु आहिनि इन खे, इन सभिनी शयुनि खे, या ॿियूं जेके रोज़ अटो आहे, खाधे पीते शयूं, इहे सभु जेके वधनि थियूं, माण्हू त इहो चवनि जेकर तव्हां चओ भाई रोड ठाहे, चवंदो रोड त ठीकु आहे ठाहियो आहे, आउं त बुख थो मरां, त इहो रोड ठाहे आउं खाईंदुसि छा? पर हिकिड़ो थिए थो, बल्कि मूंखां त जेको हिकु ॿिनि सां ई पुछमि पए त चई यार इहो कीअं थींदो? त इहा सॼी इहो सिचुएशन आहे त वाकई जेकॾहिं ही का शइ माण्हुनि खे डिलीवर करे सघनि था पोइ त शयूं ठीकु हलंदियूं, नथा करे सघनि त पोइ बाक़ी जेके बि सुठियूं शयूं थींदियूं, डेवलपमेंट बि थींदो, इहो सभु कुझु थींदो, उन जी रिफ्लेक्शन तकड़ में न ईंदी। ऐं फ़िलहालु माण्हुनि खे हिकिड़े तमामु ख़राबु सूरत हाल मां गुज़रणो पवंदो, जंहिं गुज़रनि पिया, त उन में ॾुखियाई थींदी। ठीकु आहे सोहेल साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। हिते नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं ब्रेक खां पोइ पाण जेको वापसि मोटंदासीं त पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको IMF खे ख़तु लिखियो आहे, इहो ख़त वारो जेको मामिलो आहे 2-3 ॾींहं पुराणो आहे, पर उन ते जेके सवाल आहिनि उहे अॼु बि उथी रहिया आहिनि। अॼु बि नवाज़ शरीफ़ समेत मुख़्तलिफ़ सियासी अॻुवाणनि ऐं पार्टियुनि जे क़यादत इन ते ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे इन अमल खे रियासत मुख़ालिफ़ क़दम जेको आहे सो उहो करार ॾिनो वियो आहे। पाण ब्रेक खां पोइ ईंदासीं, ॻाल्हाईंदासीं आया ही जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ IMF खे ख़तु लिखियो आहे, इन ख़तु लिखण सां पाकिस्तान ऐं IMF विच में जेका डील थींदी उन ते केतिरो असरु पवंदो? छा वाकई बि IMF पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे ख़त खे लिफ्ट कराईंदी, या ही सॼो कुझु नई हुकूमत जेका अचण वारी आहे उन ते दबाव विझण जे लाइ कयो पियो वञे? ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।